ना 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 औरत के एडी अजियत वो तो असांजे सामी माकोड़ी मिसिल है हुन ते हथ खैण असांजी तौहीन है किए मिसरोजी हुआ तो तोखे असांजे असूलन जी खबर है न असी पंहिंजे रस्ते में ईंदड़ हर रुकावट के पुरजा पुरजा करे छॾींदा आहियूं पर तूं ड्रिज न तुंहिंजो चांदीअ जहिड़ो बदन ऐं जोड़ जहिड़ी जवानी असांखे मजबूर थी करे त असीं तोखे माफ़ करे छॾे मां तव्हां ॾो शर्मिंदी आहियां पर हा तोखे हिकु शर्त सां माफ़ कयो वेंदो त जंहिं शख़्स सां तूं मिली आई आहीं मुंहिंजो मतिलबु आहे त तहखाने में क़ैद थियल शाहिद जी सीसी असीं तुंहिंजे हथनि में ॾिसणु चाहियूं था छो ॻाल्हि ॻरी आहे छा सौदो एॾो महांगो कोन्हे तुंहिंजी जान जे एवज़ असांखे पंहिंजे दुश्मन जो सिर घुर्जे पर इहो कमु त असीं पंहिंजे हिक ई इशारे सां करे सघूं था पर अॼु इहो कमु तोखे करिणो आहे छो त तूं बि त हिन क्लब जी मुलाज़िम आहे न हेलो सिकंदर हिकिड़ो मिंट चाचा ओ चाचा जी पुट अचा तो बाबा हेलो न साईं घर में कोन्हे हा ॻाल्हायां थो दरअसल मूं ॿुधो आहे त तो शादी कई आहे ऐं शादी बि अहिड़ी औरत सां जेका अॻ में ई मुंहिंजो मतिलबु आहे त जेका अॻ में ई सिकंदर सां प्यार करे पर तव्हांखे कीअं ख़बर पई शहर जी का बि ॻाल्हि असां खां ॿुझी न हूंदी आहे प्यारा पर ख़ैर तोखे ॿुधाइण असांजो फर्ज़ हुयो ऐं मां पंहिंजे फर्ज़ अदायगी में देर न कंदो आहियां तोखे हिन शर्त सां माफ़ कयो वेंदो त जंहिं शख़्स सां तूं मिली आई आहीं मुंहिंजो मतिलबु आहे त तहखाने में क़ैद थियल शाहिद जी सीसी असीं तुंहिंजे हथनि में ॾिसणु चाहियूं था रोजी शाहिद राशिद जो भाउ आहे छा तूं हुनजो खून हुन खां जुदा कंदी राशिद तोसां प्यार कयो आहे छा हुनजे प्यार जो बदिलो तूं ईअं ॾींदी न न मां ईअं न कंदसि मां पंहिंजी प्यार जी दुश्मन न थींदसि चङो थियो राशिद तूं अची वई मां ज़िंदगी ऐं मौत जी कश्मकश में फटकी रही आहियां न रोज़ी मुंहिंजे हूंदे तुंहिंजो को बि वार विंगो नथो करे सघे तूं ॿुधाए त सही तूं एतिरो परेशान छो आहीं मां मरी त सघां थी पर तोसां बेवफ़ाई न कंदसि
रोज़ी तूं ॿुधाए त सही अदा शाहिद किथे आहे? अदा शाहिद के बास पंहिंजे तहखाने में बंद कयो आहे। रोज़ी अदा तू छा कयो मुंहिंजा भाउ? मूंखे अकेलो छो छॾे वए? तू छा कयो? मूंखे तुंहिंजे बेगुनाह रत जो कसम, तुंहिंजे ऐं शहनाज जे मासूम जवानीअ जो कसम, आउं जेसि ताईं सुख जो साह न खणंदुसि, जेसि ताईं उन ज़ालिम जे रत सां तुंहिंजे बेगुनाहीअ जो दाग न धोदुसि भाउ। अरे बांदर, तो कॾहिं कुआ मार में फाथल कुए खे ॾिठो आहे? वेचारो पंहिंजी जान बचाइण लाइ उबता सुबता भुल पियो ॾींदो आहे, पर हासिल कुझु बि न थींदो अथसि। दलील कमीना कुत्ता! महिरबानी, अवां तकलीफ़ न कयो। छा ॻाल्हाए पिया? अॼु वरी किथे विड़ी आयो छा? अञा त न विड़ियो आहियां, थी सघे थो त अॻिते हली कंहिं सां विढ़णो पवे। अॼु तोखे छा थियो आहे? यकीन थियो आहे त दुनिया में कूड़ ऐं फरेब खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। सचाई कंहिंजो साथ नथी ॾे। माण्हू ॾिसण में त हंज जहिड़ा सुहिणा, पर अंदर में कारा कांव आहिनि। हा, तूं चङी ॻाल्हि छा थो? मां त तुंहिंजी ज़बान कोन थी सम्झां। हा, ज़बान त मोहबत वारनि जी सम्झदी आहे, मुड़ुस जी ज़बान त कीअं सम्झंदी? लॻे थो अॼु तुंहिंजी तबियत ठीकु न आहे। मां तो लाइ चांहि ठाहे अचां। राशिद, खुदा के वास्ते ते उते लवल, तू पंहिंजी जान खतरे में न विझ। मूंखे न रोक रोज़ी, अॼु मुंहिंजे तकाम खे दुनिया जी का बि ताक़त रोके नथी सघे। राशिद, तोखे मुंहिंजी मोहब्बत जी कसम, तू घर वापस मोटी वञ। तूं कहिड़ी प्यार कंदड़ औरत आहीं जो पंहिंजे प्यार खे पुठीअ भर पई वराई? बहादुर हो तूं त पंहिंजे जोधन जे सीने ते लॻल धकनि खे सेकींदे सूंदियूं आहिनि। पर तूं त आउं अॻिते वधणु सिखियो आहियां, पोइ मोटण न। जे पंहिंजी हयाती रही त हिकु ॾींहुं ज़रूरु मिलंदासीं। राशिद, राशिद